बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, उम्मीद त ख़ुशबाश हूंदव। अॼु तव्हांजी ख़िदमत में हिकु नओं दिलचस्प किसो रुस्तम पहलवान उन जो किसो अॼु तव्हांजी ख़िदमत में पेश पिया कयूं। वॾो किसो आहे, उम्मीद आहे त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। ॻाल्हि था कनि त ईरान कंहिं टाइम में हिकिड़ी सुपर ताक़त हुयो दुनिया जी, ईरान मुल्क, जंहिंखे फारस बि सॾींदा। पोइ उन ईरान जी हुकूमत में नंढड़ियूं नंढड़ियूं जीअं सूबा खणी चइजनि, उन ते हाकिम रखियल हुया बादशाह जे तरफ़ां। बादशाह हुयो मनूचहर, बादशाह फारसी नाला अथनि, बादशाह हुयो मनूचहर। हे उन दौर जी ॻाल्हि आहे। पोइ उन बादशाह जे दौर में ज़ाबिलिस्तान हिकिड़ो इलाइक़ो हुयो ईरान जो, उतां जो हाकिम हुयो नरेमान नालो हुयुसि, नरेमान, जेको उतां जो हाकिम हुयो। हाकिम बि हुयो, पर वॾो दिलेर बि हुयो। वरी उन जो पुटु हुयो साम, उन जो पुटु हुयो साम, जेको नरेमान खां पोइ वरी हाकिम थियो ज़ाबिलिस्तान जो। उहो वरी पंहिंजे पीउ खां वधीक दिलेर हुयो। माण्हू हुनखे पहलवान चवंदा, साम खे। हिकिड़े भेरे ईरान जो बादशाह जेको मनूचहर हुयो, उन हिकिड़ो दुश्मन मुल्क हुयो तूरान, उन दौर में उन बादशाह सां वेड़ जे लाइ हिन साम खे, हुयसि पंहिंजी रियासत जो ई हाकिम हुयो, हिन खे पंहिंजी माना उन वेड़ जी मदद लाइ हिनखे पाण वटि घुराए। साम बादशाह वटि आयो पंहिंजे लश्कर सां गॾु। साम बाक़ाइदे दिलेरीअ सां जंग कई ऐं बादशाह बि हुन खां ॾाढो ख़ुशि थियो। उन साम खे वरी हिकिड़ो पुटु हुयो। साम खे हिकिड़ो पुटु हुयो, नालो हुयुसि ज़ाल ज़र, ज़ाल ज़र। पर उहो हिकिड़ो अजीब क़िस्म जो ॿारु हुयो। साम जो पुटु, साम ॾाॾो हुयो रुस्तम जो, साम जो पुटु हुयो ज़ालज़र, माना उहो वरी रुस्तम जो पीउ हुयो। पर इहो जेको ज़ालज़र हुयो, इन जो ॼमण जीअं ॼाओ त हिन जे मथे ते अछा वार हुया, सॼो मथो अछनि वारनि सां। हर कंहिं ॾिठो, को कहिड़ी ॻाल्हि करणु लॻो, कोई कहिड़ी ॻाल्हि करणु लॻो। पोइ हाकिमनि ऐं बादशाहनि जे दरबारनि में नजूमी हूंदा हुआ। पोइ को बि अहिड़ो फ़ैसिलो थींदो हो, मुंझंदा हुआ त नजूमियुनि खां पुछंदा हुआ। पोइ हुन नजूमियुनि खां पुछियो त हे छा चकर आहे, मुंहिंजो पुटु ॼाओ आहे ऐं वार सफ़ा अछा अथसि, पोड़नि माण्हुनि वांगुरु वार सफ़ा अछा अथसि। नजूमियुनि चयसि त इहा सुठी शइ न आहे, इहा शइ जेका आहे सा सुठी न आहे, इहो ईअं सम्झ हिकिड़ो ॾाढो ख़राबु सवण आहे, तुंहिंजे लाइ बि ख़राबु सवण आहे ऐं हिन छोकिरे जे लाइ बि ख़राबु सवण आहे। नजूमियुनि हिनखे चयो। पोइ बादशाह बि एतबार कंदा हुआ नजूमियुनि जे ॻाल्हियुनि ते। पोइ हिन साम छा कयो, नजूमियुनि जो हिनखे ड्रिजु ॾिनो। हिन साम छा कयो जो उन वीचारो नंढड़ो मासूम, हाणे ॿार जो त ॾोह कोन हो, माउ जे हंज मां ज़ोरी खसे। नजूमियुनि जो हिनखे चयो, कहिड़ो बि हुयो, माउ खे त प्यारो हो, माउ जे हंज मां ज़ोरी खसे, शहर खां ॿाहिरि
हिकिड़ो जबल हुयो, उन जबल जी चोटीअ ते वञी उन नंढड़े खे उछलाया। इन ज़ालज़र खे, जेको रुस्तम जो पीउ हुयो, हिन खे जो वञी उछलायनि। रब जी कुदरत, बाज़ जहिड़ो, पर बाज़ खां हिकिड़ो वॾो पखी थींदो आहे, सीमर्ग उनखे चवंदा आहिनि। सीमर्ग पखी खे को अलाह सही रहम विधो रूह में, उन जी हिन ते नज़र पइजी वई। उहो हिन खे खणी पंहिंजे आख़िरे में अची रखई, नंढड़े छोकिरे खे पंहिंजे आख़िरे में अची रखे। हुनखे अहिड़ो रहम पइजी वियो जो हिन खे उते आख़िरे में पाले पियो। चङो टाइम गुज़री वियो। हिकिड़ी राति उन शाम, जेको हिन छोकिरे जो पीउ हुयो, जेको पंहिंजे पुट खे उछलाए आयो, उन शाम ख्वाब लथो त को माण्हू चएसि थो त इहो पुट जंहिंखे तूं उछलाए आयो आहे, कंहिं ॾींहुं वॾो सरदार थींदी, ऐं इन मां वरी के वॾा पहलवान पैदा थींदे। हिन जो पुट ई हिन खां विसरी वियो। उथियो जो सुजागी जो थियसि त पुट यादि आयुसि। हिते सोचई त भला मां नजूमिन जे चवण ते लॻी, ऐं बराबरि हुन मासूम जो कहिड़ो ॾोह, मां मासूम खे बि उछलाए आयुसि। अलाए जहिड़ो बि हूंदो, अलाए मरी बि वियो हूंदो, पर ख्वाब वारो चए थो त उनजो औलाद बि थींदो त माना जहिड़ो आहे, पर मां त हुन सां नाजाइज़ी कई आहे। ॾाढो अंदर में परेशान थियो, पिशेमान बि थियो त मां वॾी ग़लती कई, मां वॾी ग़लती कई। मासूम खे मां वञी बेवा उछलाए आयुसि। पोइ केतिरा ई ॾींहं हे वेही इबादत करणु लॻो, तौबह ताइब थियणु लॻो त मूंखां हे वॾी ख़ता थी वई आहे, मुंहिंजी हीअ ख़ता माफ़ थी, ऐं दुआ घुरणु लॻो त मूंखे इहो पुटु वापसि अचे। हाणे ख़बर न हुई त अलाए किथे आहे, त जबल जी चोटी ते उछलाए आयो। हाणे इहा त ख़बर न हुई त को पखी ने खणी वियो आहे, ख़बर न आहे त अलाए किथे आहे। पोइ दुआऊं पियो घुरंदो त इहो पुटु मूंखे वापसि मिले। कुझु ॾींहंनि खां पोइ वरी हिन ख्वाब ॾिठो, जंहिं ख्वाब में को माण्हू हिनखे ॾसे पियो त तूं जंहिं पुट खे उछलाए वें, तुंहिंजे उन पुट खे जबल ते हिकिड़ो सीमर्ग पखी पियो थो पालाई। बाक़ाइदे ख्वाब में सॼो नक्शो ॾेखारे। ख्वाब मां उथियो, सुबुह जो सवेर संभरी उन जबल ॾे हलियो जिथे अॻ में पंहिंजे पुट खे उछलाए आयो। हिकिड़ी उभी टकरी हुजे, उन जे पाड़ में आयो, अकेलो आयो। उन ते ॾिसे त सीमर्ग पखीअ जो आखेरो। हिन मथे चढ़ण जे लाइ वॾा वस कया, पर पत्थर सॼो लसो। वॾो वॾो हिन वस कयो, पर पत्थर ते चढ़ी न सघियो, पत्थर सॼो लसो। थकिजी पियो, तंग थी पियो। पहलवान हुयो पर न चढ़ी सघियो। वरी बि सोचई त माना मां हे पाप कयो आहे, मता हिन पाप जे करे मूंखे हीअ तकलीफ़ थींदी हुजे। वरी उते वेही वरी रब जी इबादत में लॻी वियो ऐं पंहिंजे ॾोह जी माफ़ी, बराबरि मूंखां ॾोह थियो आहे, मूंखां ॾोह थियो आहे, मुंहिंजी तौबह क़बूल थी। सची नियत सां हिन तौबह कई। हिकिड़े ॾींहुं ॾिसे त उहो साॻियो सीमर्ग पखी आख़िरे मां निकितो। हिन जे पंहिंजे पुट खे नंढड़ो हुजेसि, उनखे पंहिंजे परनि ते खणी हेठि लाहे आणे पंहिंजे हिन जे पीउ जे पेरनि ते रखे। उन पखी वरी पाण उॾामणु लॻो। पखी जो उॾामणु लॻो त हाणे पखीअ खे तातियो ई, हिनखे छोकिरे खे पखीअ तातियो ई पखीअ हो न, त छोकिरे जी ॼण हुन सां दिलि थी वई। हे ॾाढो रुनो पखीअ जे पोयां त इहो पखी न वञे, पखी खे सॾु करणु लॻो। पर पीउ सम्झायसि त न बाबा, बसि मुंहिंजी ख़ता हुई, तूं मुंहिंजो पुटु आहे, तूं बसि हाणे इनखे छॾ, बसि सम्झ इन में बि को रब जो राज़ हुयो, बसि हाणे तूं इन लाइ डरो, तुंहिंजो अफ़सोस करणु अजायो आहे। पर हे जो रोए पियो, सीमर्ग पखी वरी मोटियो पोइ ते मोटी हिनखे हिकिड़ो खंभु ॾिनई। खंभु ॾेई हिनखे चई त कॾहिं बि का मुश्किल महल अचई न, त हिनखे बाहि में विझंदे न, त मां तुंहिंजे मदद लाइ अची हाज़िर, वञ तूं। बाक़ी हाणे कॾहिं बि का मुश्किल अचई त हिन खंभ खे बाहि में विझंदे न, त मां अची हाज़िर। शाम साईं पंहिंजे पुट खे वठी आयो शहर में। हाकिम हुयो, ॾाढियूं ख़ुशियूं थी वयूं, पुट जो मिलियुसि।
ॾाढियूं ख़ुशियूं थी वयूं, सभु माण्हू ख़ुशि थियण लॻा, शहर में जशन थी वियो। हाणे साम्हूं साईं पंहिंजे पुट खे यको जो हुन सां नाजाइज़ी कई, हाणे बाक़ाइदे जो कुर्ब बि ॾियण लॻुसि। ऐं पाण हाकिम हुयो त सोचईं त मुंहिंजो पुट बि वरी हाकिम थींदो त हिन खे उहे हुकूमत हलाइण जा, जंगियुनि जा, उहे सभु हिन खे हुनर ॾियणु लॻो। हिते हे हिन जो पुट इहो बि अची जवान थियो, ज़ालज़र जेको हुयो इहो बि अची जवान थियो। हाणे संगत साथ सां गॾु कॾहिं किॾे कॾहिं किॾे कॾहिं किॾे हाकिम जो पुट हुयो, कॾहिं किॾे कॾहिं किॾे। हिकिड़े दफ़े हिन छा कयो जो पाण सां कुझु संगती वठी हिंदुस्तान बि वियो, हिंदुस्तान बि वियो, केतिरनि ई शहरनि में वियो, उतां जा अजीब अजीब शयूं ॾिठई। पोख कीअं थी थिए, माना हिनखे इहो त मां वरी हाकिम थींदुसि त माना मां पंहिंजे मुल्क में इहे शयूं कयां। घुमंदो घुमंदो वरी काबिल में आयो, काबिल जो अफगानिस्तान में आहे, हिते काबिल में आयो। उतां जे बादशाह जो नालो हो मेहराब। उन हिन जी ॾाढी इज़त कई, ॾाढी आदर भाव कई, सुठो। पर इहो जेको बादशाह हुयो, इहो वरी ईरान जा जेको बादशाह हुया, जेके हिननि जा बादशाह हुया, उन्हनि जो दुश्मन हुयो। उन जे करे हे ज़ालज़र हुन जे महल में न टिकियो। हुन ॾाढी इज़त कयसि पर महल में न टिकियो। त मथां बादशाह खे ख़बर पई त बणा दुश्मन वटि वञी टिकियो आहे। बादशाह नाराज़ थी ॿाहिरि हिकिड़े वॾे शाही बाग में तंबू हणी लही पियो। उन बादशाह जेको हुयो काबिल जो बादशाह, काबिल जो बादशाह जेको हुयो मेहराब शाह, उनखे औलाद में हुई हिकिड़ी धीअ, जवान हसीन। ऐं उतां जे मुल्क जी जेका रस्म हुई उन मूजिबि उहा सॼी उमिरि परदे अंदरि रही, पली निपणी सॼी उमिरि परदे में। बानियूं दायूं उहे सिर्फ़ु हुन जे साम्हूं वेंदियूं, बाक़ी न त सदाईं परदे में। ज़ालज़र जो हिते रहियो माण्हू उतां जा, ऐं हे पाण बि वेंदो हो जिथे किथे त चवनि माना ॻोल्हा में हूंदो हो त की नयूं शयूं ॾिसां त वञी पंहिंजे मुल्क में कयां। उहे हिनखे ख़बर पई त इहा जेका हिन बादशाह जी धीउ आहे ॾाढी सुहिणी आहे, सॼी उमिरि परदे में रही आहे, पली निपणी बि परदे में। हिन जी दिलि चए त जेकर मां हिन सां मिलां। हेॾां हुन छोकिरी बि जॾहिं महल में ॻाल्हि हली त भाउ ईरान खां हिकिड़ो हाकिम आयो आहे, वॾो दिलेर आहे, पहलवान। त छोकिरीअ जो ॻाल्हि ॿुधी त उन छोकिरीअ खे बि थियो त जेकर मां इहो पहलवान ॾिसां। पर इहो आहे त हू रहंदी परदे में ई, को मर्द त को वेंदो ई कोन हो। हिन छा कयो जो पंहिंजी शहज़ादीअ खे एॾो शौक़ु थियो जो पंहिंजे राज़दान बानीअ खे मोकिलियईं त तूं वञ शाही बाग में जिथे इहो रहे थो उते वञी गुलाब जा गुल चूंड। पोइ उन बहाने सां हो बि तोसां ॻाल्हाईंदो, तूं बि ॻाल्हाईंसि, त मन असांजे मिलण जो बहानो। हू आई अची उते गुल चूंडण लॻी। हिन जो ॾिठो त माई आहे। हे उथियो तीर कमान खई शिकार जे लाइ। ज़ालज़र साम्हूं हिकिड़ो पखी उॾामंदो पियो वञे, हिन छिके तीर हईं पखीअ खे। पखी खे जो तीर हईं त पखी खे धको अहिड़ो लॻो जो पखी किरियो, पर उहा जेका बानी गुल आई गुल चूंडण न अची उन जे पेरनि में किरियो पखी। हे वेझो वियो वञी उन पखी खे खईं। पोइ वरी थोरो थोरो पाण में ॻाल्हाइण लॻा। हुन बि पुछियुसि वाह जो पहलवान आहे, किथां जो आहे, कीअं मिसाल, ईअं अहिड़े हिसाब सां हिननि पाण में थोरो घणो ॻाल्हाइण शुरू कयो।
हुन ॿुधायुसि त मां शहज़ादीअ जी बानी आहियां। हिन वरी शहज़ादीअ जो पुछियुसि, हिन शहज़ादीअ जे लाइ सोन ऐं जवाहरनि जा ज़ेवर सुखड़ी तौर ॾिनसि त हे मुंहिंजे पारां तूं शहज़ादी खे। बानी सॼो अहवाल वञी हुनखे ॾिनो। वरी शहज़ादी ॾे तोहफ़ा मोकिलिया। नेठि आस्ते 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 लॼ लथी ऐं हिननि मिलण जो पाण में सिस्टम ठाहियो। राति जो इन बाग वटि फिलाणी जाइ ते थींदी असांजी मुलाक़ात थी। बानी अची हिनखे ॿुधायो। ज़ालज़र ॾाढो ख़ुशि थियो। सिज लथो, राति पई, किले जा दर बंदि थिया। ज़ालज़र खे जेका जाइ ॾसी हई, ज़ालज़र ओॾे हलण लॻो। राति चांड्रोकी ही, हूअ बि अॻे ई हिन जे इंतज़ार में बीठी। जेॾीमहिल हे हुनजे वेझो आयो त हुन हुतां मुंहं तां बुरको लाथो। बुरको लाथई, ज़ालज़र जो ॾिठो त बणा हे बि रहियो हो, हाकम हुयो, पंहिंजो मुल्क हुयुसि, दुनिया घुमी आई, पर चई त न, बराबरि हिन जहिड़ी मां न ॾिठी आहे। हिननि पाण में वेही कचहरियूं कयूं। सॼी राति हिननि पाण में वेही कचहरी कई। सॼी राति जॾहिं हिननि पाण में कचहरी कई, आख़िर सुबुह थियो। सुबुह थियो, हिक ॿिए खां मोकिलाइनि, पर वाइदो कयुनि त असां हिक ॿिए सां शादी कंदासीं। हीअ ॿई मोकिलाए, हीअ मोकिलाए पंहिंजे महल में वई, हो मोटी पंहिंजे बाग ॾे आयो। हिनखे जो हुन कुझु सूखड़ियूं ॾिनियूं, ओचितो हिन जी माउ जे नज़र में अची वियो। उन जो ॾिठियूं, उन हिन खां पकिड़े वञी बादशाह सां ॻाल्हि कई त हे थी असांजे धीउ जा कम, सॼी उमिरि परदे में विहारियोसीं, अॼु ईरान जो पहलवान आयो आहे, सो उन सां मिलण वई हुई, हे सूखड़ियूं खणी आई थी। उन सूखड़ियूं ॾिनियूं। कावड़ में हू बि आयो धीउ वटि, ॾाढो धीउ खे अची घटि वधि ॻाल्हाई। धीउ खे चई मां तोखे मारे खपाए छॾींदुसि, तूं असांखे ख्वार थी करी। माणस धार नेठि ॾाढो जो हिनखे चयनि। हिते हिन पीउ खे चयो त बाबा मां शादी कंदसि त मां इन सां कंदसि, न त कंहिं ॿिए सां न कंदसि। हिन जो पीउ खे इहो सिधो चयो। हिते पिणसि ईअं छिरकिजी। चुप करे, धीउ जो साम्हूं चयसि फ़िलहालु चुप करे। ठीकु आहे, ॾिसंदासीं हिनखे। हाणे हे बि सम्झे पियो त जे मां हितां शादी कंदुसि त हिन बादशाह जी असांजे बादशाह सां दुश्मनी आहे, बादशाह नाराज़ थींदो। पर हिन चयो त छा बि थिए मूंखे शादी करणी आहे। नेठि बादशाह बि ॾिठो त मुंहिंजी धीउ जो बि जेको आहे त धीउ बि ॿोलाए पई थी, चए त शादी कंदसि त इन सां कंदसि, भला पहलवान आहे, हाकिम आहे, हाकिम आहे, भला हूअं बि धीउ पहिराइणी आहे। हिन पंहिंजी धीउ जी ज़ालज़र सां शादी कराई। कुझु ॾींहं ज़ालज़र उते रहियो। कुझु ॾींहंनि खां पोइ हिन चयोसि हाणे असांखे मोकल ॾे त असां पंहिंजे मुल्क वञूं। हीउ पंहिंजे कुंवार खे वठी पंहिंजे मुल्क मोटी आयो। ॾाढो ख़ुशि हुजे। कुझु ॾींहंनि खां पोइ घरवारी ॿुधायसि, घरवारी खे उमेदवारी थी, ॾाढो ख़ुशि थियो। 9 महीननि खां पोइ जेॾीमहिल उहा महल आई, हिनखे अची ॾाढा कहर जा सूर पिया। सूर बाक़ाइदे सूरनि जहिड़ा, सॼो घर थरथले में अची। दायूं सियाणियूं सेवतियूं, उन्हनि पंहिंजियूं सुटियूं फकियूं, ॾस हेॾां होॾां, पर न। नेठि मजबूर थी ज़ालज़र वरी नजूमनि खे घुरायो। यार डिलीवरियूं थींदियूं आहिनि, पर हे चाहे ॿुधायो हे फटके थी पई, मां सही नथो सघां। नजूमनि किताब पटे हेॾे होॾे ॾिसी हिनखे चयनि त हाकम हे डिलीवरी ईअं न थींदी, जेसि ताईं हिन जो पेट फाड़े ऐं ॿार न हिन जो पेट फाड़े ॿार कढिबो।
हिन जो पेट फाड़े ॿाहिरि कढिबो, ही डिलीवरी ईअं न थींदी। जेकॾहिं ईअं न कंदे त माई मरी वेंदी। हिते अची हे बि परेशान थियो त हाणे भणा तॾहिं त इहे कोन हूंदा हुआ, इहे ऑपरेशन इहे सिस्टम त कोन हूंदा हुआ न। माना हिनखे इहो त पेट फाड़ींदासीं त मरी वेंदी, ॿार त खणी बचंदो पर भणा हीअ मरी वेंदी। ज़ाल जी ख़ौफ़नाक हालत ते अफ़सोस बि थिएसि पियो, हुनजी तकलीफ़ बि ॾिसी कोन पियो सघे, पर हुननि चयसि इन जो हल इहो आहे त हिन जो पेट चीरे ॿाहिरि कढ। पेट थो चीरियां त मरी वेंदी, थी सघे थो बची वञे पर थी सघे थो मरी बि वञे, तॾहिं इहे सहूलियतूं कोन हूंदियूं। ईअं परेशानी में हिनखे ओ नंढे हूंदे जेको सीमर्ग खां छुटी आयो, ओ सीमर्ग पखी यादि अची वियुसि, भॻो सो हिकिड़े हंधि उहो खंभु लिकाए रखियो हुअईं, उहो खंभु खणी आयो, खंभु अची विधई बाहि में। त भणा हुन चयो त कॾहिं बि महल अथई हिनखे सेक ॾिजांइ। बराबरि जीअं हुनखे सेक आयो त ईअं जादूअ जहिड़ो कमु थी वियो, सीमर्ग महलात जे मथां वाचूड़े वांगुरु लही आयो। हिन ॿुधायुसि त हे मसइलो आहे, मुंझी पियो आहियां, तोखे तॾहिं तकलीफ़ ॾिनी त। हुन चयसि परेशान न थी, वियो सो अलाए किथां को ईअं ॿूटियूं हुजनि अहिड़ियूं जड़ी ॿूटियूं, उहे आणे ऐं हिनखे ॾिनई त हे तूं हिनखे पंहिंजी घरवारी खे प्यार। उन्हनि में को नशो हो, जीअं अॼु नशो ॾींदा आहिनि, जीअं जो हुनखे प्यारियनि त उहा बेहोश थी वई। बेहोश जो थी वई त हकीमनि खे हुकुम थियो त बाबा हाणे भले पेट चीरे ॿाहिरि कढो, माना हुनखे तकलीफ़ न अचे। बेहोशीअ में हिन जे पेट जो पासो फाड़े ऐं ॿाहिरि कढो। वरी उते ई हिन ॿी आणी ॾिनसि खां सुती, जेका उहा घोटे ऐं जो हुनखे मखियनि फट वांगुरु, पर ईअं ॼण को जादूअ जो कमु हुयो, फट बि ईअं कुझु ई ॾींहंनि में फट सुकी वियो, रत बत बि वियो उन महिल ई, बाक़ी फट बि जल्दी सुकी वियो। हूअ होश में आई, ॾिठई पंहिंजे भर में सुहिणो पुटु ॼाओसि, ॾिठई ॾाढो ख़ुशि थी। हाणे हिनखे हे बि ॾाढो ख़ुशि थियो, पुट जो ॼाओसि, ख़बर पए त पुटु ॼाओसि, ॾुखनि खां छुटी वियो। उन जे करे ॿार जो नालो रखियईं रुस्तम, माना छुटुसि ॾुखनि खां या हिननि खां छुटुसि। हिन ख़ुदा ताला जा घणा शुक्र अदा कया, ॾाढियूं ख़ैर ख़ैरातूं थियूं। पुट खे ॾिसे पियो, पुट जा जिस्म, पुट जो मोह मुहांडो अहिड़ो ख़ुशि थियो जो उन जे शिकिल जो हिकिड़ो बुत ठहिराई, बुत ठहिराई सफ़ा पंहिंजे पुट जहिड़ो बुत ठहिराए, अछे हाथीअ ते चाढ़े पंहिंजो पीउ जेको साम्हूं हुअसि, जंहिं हिनखे ओ नंढे हूंदे छॾे जबल में विठलायो, उहो अञा जेरो, उन ॾे मोकिलियईं त भली ॾाढो ॾिसेसि त मुंहिंजो पोटो अहिड़ो आहे, उहो बि ख़ुशि। साम्हूं जॾहिं हाथी आयो ऐं बोतो बाक़ाइदे, तॾहिं फोटुनि जी सभु कोन हूंदी, बाक़ी मूर्तूं ठहंदियूं, बोता ठहंदा, हुनजो ॾिठो, हू बि ॾाढो ख़ुशि थियो। चई त मां पाण अलाह संगे इहा दुआ पियो कयां त मूंखे तेसि ताईं न मारजांइ जेसि ताईं पाण मां पंहिंजे औलाद मां को मां पाण जहिड़ो ॾिसां। जीअं माण्हू मूंखे पहलवान सॾींदा हुआ न, त मां बि चवां पियो त मूंखे तेसि ताईं रब न मारजांइ जेसि ताईं मुंहिंजे औलाद में को पाण जहिड़ो मां ॾिसां। सो नेठि रब मुंहिंजो सुवालु ॿुधो, हाणे अलाह इनखे हयाती ॾे, वॾी जमार ॾेसि। ॾाढा ॾाढो ख़ुशि थियो। चङा ॾींहं त मुल्क में ख़ैर ख़ैरातियूं पई हलियूं, जशन पे हलिया। आख़िर रुस्तम थोरो वॾड़ो थियो, दुनियावी तइलीम ॾिनसि, कद बुत, अकुल, सूंहं,
हर को हिन जी इहा ॾिसी ऐं चवंदो हो त बणा बराबरि हे पंहिंजे ॾाॾे ते वियो आहे। साम पहलवान मां ज़रो बि न कोन लाथो आहे, हे पंहिंजे ॾाॾे ते वियो। होॾां साम उन खे बि थियो त भला वञा वञी पंहिंजो पोटो हाणे ॾिसी अचां, वॾड़ो थियो हूंदो। उतां निकितो, जॾहिं ज़ालज़र ॿुधो त बाबो पियो थो अचे, तमाशे करण जी तयारी कई। अरबी घोड़नि जूं हिणकारूं, हाथियुनि जूं रीहूं 5 मेलनि जे पंध ते ॿुधण में पियूं अचनि। एॾा बाक़ाइदे हिकिड़ो जुलूस कढराई। हिकिड़ो जंगी हाथी कीमती संजनि सां संदराई, उन ते रखराई सोनो तख़्त। उन ते हिन पंहिंजे पुट रुस्तम खे विहारियो। हाणे ॾाॾनि सां अचे सो मिलण। हिकिड़ो छट खणी वरी उन ताज उहो हुनजे मथे ते रखी, चेल ते कमरबंद ॿधईंसि, हथनि में तीर कमान ॾिनऊंसि। इन हाल में ॾाॾा सां अची हिन सां मिलियो। ॾाढो ख़ुशि थियो ॾाॾा, भला हे त को शींहं जो बचियो आहे। ॾाढो ख़ुशि पियो थिए। केतिरनि ॾींहंनि ताईं वरी इहा बि ख़ुशी हली, इहो तमाशो पियो थियो। हाणे साम जेको ॾाॾो हुयो हिन जो, उन अंदाज़ो कयो त मुंहिंजी हयाती जा ॾींहं, हाणे मूंखे का तमना बि कान्हे, मुंहिंजे हयाती जा ॾींहं लॻे थो त हाणे अची पूरा थिया। पुट साम खे चई, हिन खे चई, ज़ालज़र खे चई, रुस्तम जे पीउ खे, त बाबा मां हाणे पंहिंजे मुल्क मोटी वियुमि, मूंखे छत मां वञ। वञण महिल हिन पंहिंजे पोटे खे पाण वटि घुरायो, रुस्तम खे। उन खे चई त अबा हमेशह ख़ुदा खे यादि कजां, दौलत खां वधे अकुल ऐं ॾाहप खे पसंदि कजां, सभिनी बुछड़नि कमनि खां पासो कजां, रब जी रज़ा ते हलजां, यादि कजां त दुनिया में जेको आहे सभु फन आहे, जेको आहे सभु फन आहे। जे सम्झी त जहान में सुख पायां त जेका नसीहत बाबा मां तोखे ॾिनी आहे न, उन ते अमल कजां ऐं सदाईं ईमानदार रहिजां। इहा पंहिंजे पोटे खे हुन नसीहत कई। पुट ऐं पोटे खां मोकिलाए हे रवानो थियो। हाणे रुस्तम पंहिंजी हिमत ऐं जवान मुड़सी ॾेखारण लॻो। अञा हे ॿार ई हुजे, सफ़ा बालिग कोन थियो त हिकिड़ी राति हिन जे पीउ ज़ालज़र जे महलात में अची ईअं ओचितो हुल ऐं गोड़ थियो। छा थियो आहे, छा थियो आहे? अबा अछो हाथी ज़ंजीर छिनाए मस्त थी भॻो आहे, मस्त थी निकितो आहे। हाणे को माण्हू अचे सो उनखे लताड़ींदो, ज़्यान कंदो। माण्हू पकड़नि जी था कनि, पर को पकड़े नथो सघेसि, कंहिंखे ताक़त कान्हे जेको हिन जे वेझो वञे। हर को डिॼे थो पियो त बड़ा लतन आहिनि, जेको झले सो उनखे धिके पासे करे थो। हे उथियो, सिधो अची उते हाथी वटि बीठो। हाथी वटि अची बीठो, ॾिसे त हाथी मस्तीअ में आहे। हिन छा कयो, जो हाथी खे ॾिसी 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 ऐं हाथी जो मथो जेको थींदो आहे, मथे में चित आहे अहिड़ी त ज़ोर सां हुनखे मुक हयईं। हाथीअ खे चित आहे अहिड़ी त हाथीअ खे ज़ोर सां मुक हयईं, जो हाथी हीअं हीअं हाथी जो मथो फिरण लॻो ऐं हाथी किरी पियो। हाथी किरी पियो, रुस्तम माठ करे वरी मोटी अची पंहिंजे कमरे में। सभु नौकर चाकर सभिनी ॾिठो। पिणस खे बि ख़बर पई। पिणस खे ख़बर पई त भाउ कंहिंखे वठि न पियो ॾे, इहो सॼो कमु रुस्तम कयो। पिणस आयो, ॾिसे त हे सुतो पियो, अची हिननि जी पेशानीअ ते चुमी ॾिनई। हे उथियो। पिणस चयसि भणा बराबरि तूं शींहं जो पुटु आहीं, शींहं वारो धकु हणी ॾेखारियो थी। अबा तूं त अञा ॿार आहीं, त तुंहिंजो इहो ज़ोर आहे। हाणे हीअ तरार ॿध ऐं पंहिंजे वॾड़नि जो वेर वठि, जेको चवें थो तंहिंजे कन ॾे। हिकिड़ो जबल ॿुधाईंसि त उन ते हिकिड़ो मथे जबल ते आहे किलो, उन जी चोटी ॼण त आसमान सां पई थी कसे, एॾो मथे आहे। ककर बि उन सां गॾु हलंदा आहिनि, एॾो मथे आहे।
एॾो मथे आहे जो बाज़ पखी बि उते उॾामी वञी नथो सघे। इहो सॼो किलो सोन ऐं जवाहरनि सां भरियो पियो आहे। उते पहुचण जो रुॻो आहे हिकिड़ो रस्तो, जंहिंखे उन वॾो दर ॾेई छॾियो आहे। पर वॾो दर बि अहिड़ो आहे जो जंहिं कंहिं खां भले 10-20 माण्हू गॾिजी हिनखे ज़ोर ॾियनि त दर बि हुननि खां न खुले। उन किले खे तुंहिंजो जेको पड़ॾाॾो हो उन सॼो साल घेरो कयो उन किले खे। उन किले में वॾा ताक़तवर चोर फोरू उहे रहंदा आहिनि, जेके सॼे मुल्क खे लुटे फुरे अची उते पनाह वठंदा आहिनि। दौलत बि हुननि जी उते। तुंहिंजे ॾाॾे सॼो साल हुनजो घेरो कयो, तुंहिंजे पड़ॾाॾे, ऐं सॼे साल में उन्हनि खे माना हर शइ किले में अंदरि ई ॿाहिरि निकिरण जी ज़रूरत न हुई। खाधो पीतो लटो कपिड़ो हर ज़रूरत मतिलबु हुई। पोइ सॼो साल अंदरि किले में पिया हुआ, हुननि खे का परवाह न हुई, भले भले किले जे ॿाहिरां पहिरो हुयो, एॾो उन्हनि वटि सामान हो। पोइ ओचितो बा कंहिं माण्हू तां मथां हिकिड़ो पथर उछलायो जेको अची तुंहिंजी पड़ॾाॾे ते किरियो, जंहिंजे करे वीचारो उहो उते मरी वियो। अॻुवाण जो उहो मरी वियो। उन ॾींहं खां वठी कंहिंखे ताक़त नथी थिए जो इन किले ते काह करे। हाणे तूं ज़ोरावर आहे, मां तुंहिंजो ज़ोर ॾिठो आहे। पंहिंजे पड़ॾाॾे जे वेर वटि तूं जवान थियो आहे, हाणे पंहिंजी पड़ॾाॾे जो वेर तूं वटि। पर इहो आहे त तकड़ न कजां, सोच वीचार कजां। इहो आहे त तोखे अञा घणा माण्हू सुञाणनि कोन था, तंहिंजे करे वेस मटाए कंहिं जत या ओठीअ जो वेस करे वञ। चङा पाण सां उठ, उहे लूण सां भराए उहे पाण सां खणी वञ, छो जो उते लूण जी वॾी खपत आहे, क़ीमत वॾी थी मिले लूण जी, तुंहिंजो झटि खपी वेंदो। जॾहिं माण्हू ॿुधंदा त लूणु आयो आहे त सभिनी खे लूणु खपे, नंढा वॾा सभु लूणु वठण लाइ निकिरी ईंदा, माना दर खुलंदो। छो जो दर हुनजो अहिड़ो आहे जो ईअं नथो खुले, माना इन अटकल सां माण्हू निकिरंदा। पोइ उते पंहिंजो अकुलु हलाइजांइ, ज़ोर बि पंहिंजो उते तूं ॾेखारिजांइ। माना हिते ताक़त बि कमु कंदी, पर माना अकुल सां कमु थींदो। ताक़त त तुंहिंजे पड़ॾाॾे खे बि हुई, पर उहो बि त फतह न करे सघियो। माना ताक़त बि कमु ईंदी, पर थोरो अकुल बि ॻाल्हाइबो। रुस्तम पंहिंजे पीउ जे चवण मूजिबि हिन पाण सां सियाणा ऐं कुझु हिमत वारा पहलवान माण्हू चूंडे खयां। उठ उन में लूणु, पर हेठां उन में तीर तलवारूं उहे बि लिकाए रखी। पंहिंजे पीउ जो जेको गुर्ज़ उहो बि लूण जी ॿोरी में हई। हाणे सॼो सामान तयारु करे ऐं पिणस जो ॾसियुसि उन जबल ते रवाना। हल हलां हल हलां अची उन किले वटि पहुता। किले जो निगहबान दर ते बीठो, उन जो परे खां ॾिठो त हिकिड़ो वॾो काफ़िलो जबल जे पासे खां आस्ते आस्ते पियो थो अचे। त हिन चयो त पहिरियों पुछा कयां। माण्हू मोकिलिंदा, छा आहे इन उठनि ते, छाजो बार आहे? वापारी आहियो, दुश्मन आहियो, छा आहियो? रुस्तम चवाई मोकिलिस त भाउ हिन में जेके उठ आहिनि इहे सभु लूण सां भरियल आहिनि, लूण जा बोरा आहिनि, असां लूणु खपाईंदासीं। किले जे मालिक जो ॿुधो त भणा लूणु आहे, ॾाढो ख़ुशि थियो। सॼे शहर जेके हुते माण्हू रहनि पिया सभिनी खे लूणु खपे पियो। किले जा सभु दर खोलाए छॾे, जेको किलो ज़ोर सां न पियो खुले उन्हनि सभु किला दर खोले छॾिया। दर खोलियनि, हे सॼो काफ़िलो अंदरि टपी आयो। हिन सां पंहिंजा माण्हू बि हुया, उठनि समेत सॼो काफ़िलो अंदरि टपी आयो किले। किलो वॾो हो, माना ॻोठ वांगुरु, जंहिंमें एतिरा माण्हू रहनि पिया। उहो काफ़िलो जॾहिं बाज़ार में घिड़ियो, सभिनी खे ख़बर पई
सब माण्हू मर्द मायूं ॿार लूण वठण लाइ उठनि खे फिरी आया। अबा लूण आयो आहे, लूण आयो आहे, हलो लूण वठो। उठनि खे फिरी आया। कंहिं कपिड़ा ॾेई पे लूण वरितो, कंहिं सोन ॾेई पे लूण वरितो, कंहिं पैसा ॾेई पे लूण वरितो, पर मतिलबु जंहिं वटि जेका शइ हुई, छो जो लूण जी खपत हुई, सभिनी लूण वरितो। आख़िर राति थी, सॼे किले में चुपचाप थी वई। माण्हू वञी सुता। हाणे हे बि काफ़िले जे सूरत में आया हुआ, माना हे महिमान हुया, हिननि खे बि उते टिकण ॾिनो। जॾहिं हिननि ॾिठो त हाणे सॼो थापुर थी वई आहे, त रुस्तम हिन जे संगती जेके हुया उन्हनि छा कयो, जो जतन वारा कपिड़ा लाथनि। हाणे जीअं सिपाहियुनि वारी थींदी आहे, ज़रऊं ढके किले ते काहे पिया। तलवारुनि जा तीरनि जा जो खड़का थिया, ज़रहनि जा खड़का जो थिया, त किले जो जेको हाकिम हो निंड मां जाॻियो, खुटको त हूंदो हुअसि। अञा पाण खे बचाइण जो हुनखे वझ ई कोन मिलियो, त रुस्तम पंहिंजी तिखी तरार खणी हुनजी उरह में टम। हू हवा थी वई, सिपाही अची विया, जहिड़ो थी वियो, ॾाढी खूनरेज़ी थी, बाक़ाइदे रत वहण लॻी। पर रुस्तम किले ते कंट्रोल करे, रुस्तम किले ते कंट्रोल करे वियो। असलो बचंदा इन में हा जो किलो खोलींदा कोन हा, हे त अंदरि टपी विया, किलो फतेह थी वियो। हाणे हुते घुमे पियो किले ते कंट्रोल हिनजो सॼो थी। हाकिम जेको हुयो उनखे मारे छॾे, हाणे अंदरि घुमे पियो, ॾिसां किले में छा आहे, वॾो किलो को हुजे, ॿुधाए मां त ॻोठ वांगुरु। हलंदो अचे ॾिसे त हिकिड़ी पत्थर जी जाइ आहे, सॼी पत्थर, लोहो दरवाज़ो अथसि, लोहो दरवाज़ो अथसि। छो जो हिनखे पीउ चयो त इहो किलो सॼो अथई हीरनि जवाहरनि सां भरियल, हाणे ॻोल्हा में हो न त इहे किथां मिलनि। हीउ हुन दर वटि आयो, दर खे धकु हणी ऐं हिन दर पटियो। अंदरि जो ॾिसे त सॼी जाइ हीरनि जवाहरनि सां भरी पई आहे। हाणे हेॾो सोन, दिलि में चवणु लॻो त भणा हे सोन जूं खाणियूं थींदियूं आहिनि, ठहंदो त कोन्हे, सोन ज़मीन मां निकिरंदो आहे। हे जेतिरो हिते पियो आहे त मां त सम्झां थो त खाणनि में बाक़ी सोन रहियो ई कोन हूंदो, न वरी समुंड में के मोती बचिया हूंदा। एॾो हिननि हिते गॾु कयो आहे हिकिड़ी जाइ में। रुस्तम पंहिंजा जेके दोस्त हुयसि उन्हनि खे सॾे ऐं चईं त सिपाही जेके हुयसि, चई हाणे उठनि वारा ॿोरा जेके लूण हो जंहिंमें पियल, हाणे उन ॿोरनि में ही माल भरियो, हीरा जवाहर मोती भरियो, भरे सफ़ा सॼो खज़ानो हुननि जो खणी जेॾीमहिल किले खां ॿाहिरि निकिता, पाण मोटी ऐं किले सॼे खे बाहि ॼाराई, किले सॼे खे बाहि ॼाराई, काफ़िले सां मोटियो। शहर जे वेझो आयो, सभिनी खे ख़बर पई त रुस्तम फतेह करे आयो आहे। सभु माण्हू दौल तमामा साज़ सरोद खणी ख़ुशीअ सां हिनखे मिलण निकिता। रुस्तम वियो सो डुकंदो घर, वञी माउ जे पेरनि ते पियो। माउ बि हूअ हुअसि, माउ भाकुर पातुसि, ॾाढी चुमी ॾिनईसि। हाणे पहिरीं फतेह जो हिन कई हुई त वरी ॾाॾे ॾे ख़बर मोकिलियनि, पड़दाॾे जो पलांद वरितो हुई, माना तुंहिंजे पीउ जो पलांद वरितो थिए, साम जे पीउ जो पलांद वरितो थिए। अब उनखे बि ख़बर मिली त मुंहिंजे पीउ जो पलांद थियो आहे, रुस्तम पलांद वरितो आहे, उहो बि ॾाढो ख़ुशि थियो। इन्हनि ॾींहंनि में ईरान जो बादशाह बि मरी वियो, मनूचहर जेको बादशाह उहो मरी वियो। पर बादशाह जेको मरी वियो ईरान जो, उन मरण खां अॻु
पंहिंजे पुट खे घुरायो, पंहिंजे पुट खे घुराए चई त बा ज़ोर ऐं अख़्तियार ईअं अथई ॼण हवा आयो ऐं वियो। मुंहिंजी उमिरि अबा 120 साल थींदी। इन उमिरि में मां घणो पोरियो कयो आहे, घणी सख़्ती सठी आहे। केतिरनि ई मौक़नि ते मूंखे ख़ुशी बि मिली, केतिरा ई शहर मां आबाद बि कया, केतिरा क़िला मां जोड़ाया, सभु अबा हिन महिल मुंहिंजी दिलि तां लही आहे। हे तख़्त मूंखे ॿियनि खां मिलियो, पहिरियों ॿियनि वटि हो, मिसाल मुंहिंजे पीउ वटि हो, उन खां मूंखे मिलियो। ही तख़्त अबा मूंखे ॿियनि खां मिलियो आहे। ईअं वरी मूंखां पोइ अबा ही तख़्त तोखे मिलंदो। हिन तख़्त अलाए केतिरा बादशाह ॾिठा अथई। सो अबा जॾहिं न तूं हिन ते वेहीं त यादि हिकिड़ी ॻाल्हि कजां त जीअं अॼु मां ही तख़्त छॾियूं थो वञा, मुंहिंजी जाइ ते अबा तूं वेहंदे त तख़्त ते वेहीं त तूं बि इहो यादि कजां त इहो साॻियो तख़्त कंहिं ॾींहुं तुंहिंजे हथनि मां बाबा वेंदो, तोखे बि ही जहान छॾिणो पवंदो। पर अबा तुंहिंजी नामूस ऐं भला कम जे कंदे त उहे वरियनि जा वरिय हलंदा पिया। तंहिंजे करे इहा मुंहिंजी नसीहत अथई, इहा नसीहत पंहिंजे दिलि ते रखजांइ, यादि कजांइ।